मंत्र जो जप जरूर कर। मंत्र जो जप करे ख्याल रखजे सच्चे नाम जो कर। जप आद सच है भी सच, नानक होसी भी सच। सत माना सच, सच माना निरंकार। सत नाम जप कर पर सच जो कर, निरंकार जे नाम जो जप कर। सतगुरु चवंदा वो निरंकार केरा किया। जप आद सच जुगाद सच है भी सच, नानक जेको आद जुगाद खां वठी करे सचो आहे, सच उहो ई आहे। ऐं रहंदी दुनिया खां बाद में भी वो रहंदो वो सचे, वो ही सच आहे। तंहिं करे तू उनखे यादि कर, उनजे अॻियां फरियाद कर, उनजे अॻियां झोली जल, उनखे बादा। बाक़ी इंसान थी करे इंसान के याद करे, मनुष्य थी करे मनुष्य के याद करे, केतरा दफा ॾींदो, केतरा मर्तबा ॾींदो। ऐं मरण वेले जेकर मनुष्य के मनुष्य याद हुजे तो वापस वरी मनुष्य जूण, वरी जूणा वरी त्याग। पर इंसान अगर निरंकार के याद करे, जिन्हां ने जपिया वाहिगुरु तिन्हां दा राखा वाहिगुरु। तव्हांजा ॿारड़ा तव्हांजे शहर में पंहिंजे घरनि में नाम जपनि था पिया, मन खुश थिए थो बाक़ायदा। भले के लालच ॾेई करे भी कंहिंखां नाम जपायो, जपायो जरूर। जब सतनाम श्री छोजे इंसान के जेतिरो जल्दी परमात्मा जो नाम भुली वेंदो आहे, तेसी उन ताईं ॿियो कोई भी ना भुलंदो। ओतिरी देर में जेतिरी जल्दी में परमात्मा विसरी वञे तो इंसान खां ॿियो कुछ नथो विसरे। इते वेठे भी पाण खे पंहिंजा धंधा यादि आहिनि, इते वेठे भी पाण खे बैंक बैलेंस यादि आहे केतिरो आहे मां वटि, इते वेठे भी पंहिंजो परिवार यादि आहे, मुंहिंजो पोयों परिवार कुझु आहे ख़बर न केॾी महिल ईंदा न ईंदा, मतिलबु परिवार यादि आहे। इते वेठे घुमंदे फिरदे दुनिया जे कहिड़े भी कोने में कुंड में कोई हलियो वञे, आहे कोई अहिड़ो इंसान जंहिंखे पंहिंजो परिवार विसरी वियो हुजे, कंहिंखे पंहिंजो धंधो यादि न ईंदो हुजे, सभु शइ यादि ईंदी आहे। पर हिकु भॻवानु विसरी वेंदो, निरंकार विसरी वेंदो। पर जेके यादि करनि था पिया प्यार सां श्रद्धा सां, सतगुरु जी अपार कृपा बख़्शिश। केर भी हुजे, नर नारी नंढो वॾो अमीर गरीब, संत महात्मा भगत चोर ठग, केर भी हुजे, जेकर कोई के दिल सां यादि करे उनजी कृपा जरूर थिए थी पई। हू निरंकार ईश्वर परमात्मा त चोरनि जी भी ॿुधे थो पियो, हू त चोरनि जी भी ॿुधंदो आहे, बेईमाननि जी भी ॿुधंदो आहे, ठगनि जी भी ॿुधंदो आहे, सब जी ॿुधंदो आहे, सब जी ॿुधे पियो फरियाद। पर मनंदो पंहिंजे प्यारनि जी आहे, जेको सच जी राह ते हलन था पिया, मनंदो पंहिंजे प्यारनि जी आहे। जिन्हां ने जपिया वाहिगुरु तिन्हां दा राखा वाहिगुरु। जंहिंखे तू यादि करी तो यादि रख, राखो भी उहो ई आहे जिथे किथे। वाहिगुरु जे नाम जो सिमरन करो, राम राम जपो, गोविंद गोविंद जपो, नारायण जपो, हरि ओम जपो। परमात्मा ईश्वर जे जहिड़े भी नाम जो जप करो, करो जरूर, करो जरूर। वॾी बरकत आहे हिन में, वॾी बरकत। ऐं कोशिश करो 1 घंटो पंहिंजो नेम ठाहे छॾो, जब सतनाम श्री। चलो पूरी सजी हयाती न, पूरी हयाती में 1 साल 1 घंटो रोजाना नेम ठाहे ॾिसो तरी बस। चलो पूरी हयाती में 1 साल 1 घंटो रोजाना किथे भी रहो, उथण साईं फ्रेश थी करे एकदम 1 घंटो पहिरियों सिमरन जरूर करिणो आहे। कोई पक्को थी करे 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 ॾिसे, वॾियूं बख़्शिशां, वॾियूं बख़्शिशां। भाई रामा जी थिया आहिनि, 13 घंटा मूल मंत्र जो पाठ कंदा, 13 घंटा, 2-2.5 घंटा वही करे कंदा, ॿियो घुमदे फिरदे भी मूल मंत्र एक ओंकार खां वठी गुर प्रसाद ताईं या नानक ओसी बच ताईं या पोड़ी पढ़दा रहंदा, वार वार पढ़दा रहंदा, वार वार पढ़दा रहंदा। रिद्धिन सिद्धिन जा मालिक बणजी विया। थोड़ी देर का बाद में छा थियणो आहे अग में एडवांस में खबर पइजी वञे पई। थोड़ी देर छा जीअं भक्ति अञा वधी
सिर्फ 6 महीना जप लगातार हलदा रहा एतरी कृपा थी सुबाने छा थियणो आ खास करे मूसा इनी जगह ते सुबाने छा थियणो आ अग में खबर पेजी वने जब सतनाम श्री सुखमनी साहिब जो पाठ एक पाठ ना करे करे ब टे पाठ कंदा भाई रामा जी टे पाठ सुखमनी साहिब जो पाठ करे छड़दा अज असा तवा चंदा भाई टाइम ना असा टाइम ना